हिक भेरे अकबर बीरबल खां पुछो त सभ खां सुठो पाणी कंहिंजो हूंदो आहे? ते बीरबल चयो, साईं यमुना जो सभ खां पाणी सुठो हूंदो आहे। ते अकबर चयो, अरे तूं मुंहिंजी ख़ुशामद थो करें, छो जो दिल्लीअ में यमुना नदी आहे, मां उनजो पाणी पीअंदो आहियां। इहो सभु को थो सम्झे त सभ खां सुठो अमृत पाणी गंगा नदीअ जो आहे। तूं कूड़ थो ॻाल्हाएं। ते बीरबल चयो, साईं गंगा जो पाणी त अमृत थींदो आहे, तव्हां त पुछो त सुठो कंहिं नदीअ जो पाणी हूंदो आहे जो मां चयो यमुना जो पाणी सुठो हूंदो आहे। उहो ॿुधी अकबर जा ठप ठरी विया। पर हेठी कीअं खाए? अकबर पुछो, चङो यार ॿुधाए, माण्हुनि में सभ खां वधीक अकुल वारो केरु हूंदो आहे? अरे मद्रासी, बंगाली, मराठी, हिंदू, सिंधू केरु हूंदो आहे? तॾहिं अकबर चयो, साईं सभ खां अकाबर सिंधी हूंदो आहे। छो त सिंधी उन्हनि जा बचड़ा बि अकुल वारा। चई, इहो कीअं? चई, ॿुधो साईं, सिंध में हिकिड़ो ज़मींदार हो, जंहिंजो पुटु हुनजो नालो चंद्र हो। उहो मुल्ला वटि पियो पढ़ंदो हो। हिक भेरे हिकिड़ो सुपरवाइज़र मुआइनो करणु उते आयो। आऊं ॿारनि खां पुछियूं त भाई सभ खां सुठो खीरु कंहिंजो हूंदो आहे? त कंहिं चयो गांइ जो, कंहिं चयो मेंहिं जो, कंहिं चयो बकरीअ जो, कंहिं शेरनीअ जो, ऊठनीअ जो। अखीर में चंद्रो थी बीठो। उन चयो, साईं मां ॿुधायांव। सुपरवाइज़र चयो, ॿुधाए। चंद्र चयो, साईं सभ खां सुठो खीरु पंहिंजी अमड़ जो थींदो आहे। ॿुधी ठप ठरी विया सुपरवाइज़र जा। हेठी कीअं खाए? पुछण लॻो, अड़े भाई तूं ॿुधाए, तुंहिंजे अमड़ जो खीरु सभ खां सुठो छो? चई, असांजे अमड़ जो खीरु सुठो इन करे, अड़े कोई मेंहिं जो अधु सेर खीरु पीए, कोई गांइ जो पाव पीए, कोई बकरीअ जो पाव पीए। अरे अमड़ जो पी खीरु, जेतिरो वणई सो पी, उहो कॾहिं न खुटे। इन करे मुंहिंजे अमड़ जो खीरु सभ खां सुठो। सुपरवाइज़र पुछो, भाई ॿियो कोई सबबु ॿुधाए? चई, हा साईं, ॿियो बि कोई सबबु आहे। ओ सभिनि जा खीर पहिरियों गरम कबा आहिनि। अरे पर माउ जो खीरु कॾहिं गरम न कबो आहे, बिना गरम करे जेतिरो वणई सो पीए। वाह वाह यार, वाह, बढ़िया। चंद्र चवणु लॻो, साईं टियों बि तव्हांखे सबबु ॿुधायां? चई, हा ॿुधाए। चई, साईं ॿियनि खीरनि में खंडु मिलाइणी पवंदी आहे, पर माउ जे खीर में खंडु मिलाइण जी बि ज़रूरत कोन्हे। इन्हीअ करे मुंहिंजी अमड़ जो खीरु सभ खां सुठो हूंदो आहे। सुपरवाइज़र पइजी वियो मुश्किल में, पुछण लॻो, यार ॿियो बि कोई सबबु? चई, हा साईं, ॿियो बि कोई सबबु आहे। कहिड़ो? चई, साईं माउ जो खीरु खे कोई जानवर नुक़सान न पहुचाए, ॿिया खीर ॿिली पी वेंदी आहे, पर हिन खीर खे ॿिली झूठो न करे सघंदी आहे। ओ सुपरवाइज़र ॿुधी ॾाढो वाइड़ो थी वियो। पुछईंदड़ कंहिंजो पुटु आहे? चंद्र चवणु लॻो, साईं मां सिंधीअ जो पुटु आहियां।
अरे चई भई सिंधी त आहे, सिंधीअ जो पुटु आहे, पर तुंहिंजा छा आहे पीउ जो नालो? चई न साईं मां सिंधीअ जो पुटु आहियां। चई ईअं छो? चई साईं सिंधी सिंधुनि जो सिंधू नदीअ जो पाणी पीतो ऐं उहे सभ खां वधीक कुल वारा। अरे सिंधी त सिंधी पर उन्हनि जा ॿार ॿिए कुल वारा। चई इहो वरी कीअं? चई साईं हा मां सही थो चवां। चई चङो भला तूं त सियाणो आहे, नज़र ई थो अचे, पर भेण अथई? चई हा। चई नंढड़ी भेण आहे मूंखे 8 सालनि जी। चई उहा? अरे चई छा ॿुधायां साईं, उहा माखो बि वधीक सियाणी आहे। चई उहो कीअं? चई ॿुध त मां ॿुधायां थो। हिकु भेरे असांजो पीउ वञे ॿिए शहर वापार लाइ। असांजे वटि नौकर आहे जंहिंजो नालो पीरल पहलवान आहे। उहो पहलवान आहे, उनजो नालो पीरल आहे। उन खे पारत करे असांजो बाबो हलियो वियो। राति जो मां ॿिए कमरे में सुम्हमि, मुंहिंजी भेण ॿिए कमरे में हुई। अधु राति जे टाइम हिकिड़ो चोर अचे लिकी वेही अथो। मुंहिंजी भेण ॾिठो उहो चोर आहे, सोचण लॻी जे वाका कंदमि त चोर मूंखे थी थो सघे मारे छॾे, ऐं जे चुप रहां त असांखे लुटे वेंदो। तंहिंजे करे कोई अहिड़ी ट्रिक सोचजे जंहिंमें हे चोर पकड़िजी वञे। हाणे ॿुधो, असांजी भेण पंहिंजी सियाणप सां उन चोर खे कीअं पकड़ायो। हाणे असांजी भेण कमरे जे दरवाजे जे साम्हूं बीही ऐं हीअं ॻाइण लॻी। छा? ओ मां नंढड़ी 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 आहियां, ओ मां नंढड़ी 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 आहियां, ओ नेठ त वॾड़ी थींदसि, ओ नेठ त वॾड़ी थींदसि, ओ अञा त मां नंढड़ी आहियां, ओ मां नंढड़ी 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 आहियां, ओ मां नंढड़ी 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 आहियां। ओ जॾहिं मां वॾड़ी थींदसि, ओ मुंहिंजा माइट मङणो कराईंदा, हा मङणो कराईंदा, मङणो कराईंदा। ओ मङणे खां पोइ छा थींदो? ॿुध, ओ मङणे खां पोइ शादी थींदी, ज़रूरु थींदी, ओ शादी थींदी ज़रूरु थींदी। ओ घोट चढ़ी घोड़ीअ ते ईंदो, घोड़ीअ ते ईंदो, वठी साण मूंखे वेंदो, ओ वठी साण मूंखे वेंदो, यार वठी साण मूंखे वेंदो। ओ छॾे घर पंहिंजो पुराणो, मां सारनि जे नए घर वेंदसि, ओ नेठ त वॾी थींदसि, नेठ त वॾी थींदसि, ओ अञा त मां नंढड़ी आहियां, ओ नंढड़ी 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 आहियां, ओ नंढड़ी 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 आहियां। हाणे शादीअ खां पोइ छा थींदो ॿुधो। ओ शादीअ खां पोइ पुटु त ॼमंदो, पुटु त ॼमंदो, ओ शादीअ खां पोइ पुटु त ॼमंदो, पुटु त ॼमंदो, ओ उनजो पीरल नाव धरींदसि,
पीरल न मुधरींदसि ओ पीरल नंढड़ो 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 ओ पीरल नंढड़ो 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 ओ नंढड़नि ॿारनि सां खेॾण वेंदो नंढड़नि ॿारनि सां खेॾण वेंदो ओ मां मानीअ लाइ सजींदसि हा पोइ मानीअ लाइ सजींदसि ओ नथो अचां पीरल चवंदो ओ नथो अचां पीरल चवंदो ओ नथो अचां मुंहिंजो पीरल चवंदो ओ मुंहिंजो पीरल रांधनि में रुधल हूंदो ओ मुंहिंजो पीरल रांधनि में रुधल हूंदो रांधल में रुधल हूंदो ओ नंढड़ी 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 आया ओ पीरल हेॾे अचो पीरल हेॾे अचो ओ मां वाका करे छॾींदसि ओ वाका करे छॾींदसि इहो ॿुधी पीरल नौकर दर ते आयो हो इहो ॿुधी पीरल नौकर दर ते आयो ओ न पोइ चोर खे इशारनि सां पकड़ायो ओ पोइ न चोर खे पकड़ायो ओ अहिड़ी तरीक़े सां ॾिसो सिंध जा ॿार सियाणा आहिनि ओ नंढड़ी 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 आया ओ नेठि त मां वॾड़ी थींदसि ओ नेठि त वॾड़ी थींदसि ओ नंढड़ी 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 आया ओ नंढड़ी 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 आया